नाज़रीन, अॼोके प्रोग्राम हाणे छा कजे में अॼु जो ख़ासि महिमान टेलीफ़ोन ते मौजूदु आहे एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी, जंहिंखां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध हुकूमत ऐं माइनर्स मिनरल्स खाते पारां कारोजन जबल जे नीलामी टेंडर इक़बाल थियण खां पोइ उन सॼे सूरत हाल ते अवां जो कहिड़ो मौक़िफ़ आहे ऐं तव्हांजी कहिड़ी हिकमती अमली जोड़ी आहे। हुकूमत जा ॾींहं पूरा थियनि पिया, वींदे वींदे ई धकणु चाहिनि था, पर तव्हां यादि रखो जीअं ॿिटे निज़ाम जे वक़्तु सिंध जे वज़ीरनि मुशीरनि जो सिंध जे ॻोठनि में पाण अचणु बंदि कराए छॾियो। जिथे को वज़ीर मुशीर वेंदो त उन्हनि जो टमाटनि ऐं बेदनि सां सिंधी माण्हू इस्तक़बाल कंदा हुआ। जेकॾहिं इहो नीलाम रद्द नथो कयो वञे, इहो नोटिफिकेशन वापसि नथो वञे त सॼी सिंध इन ते एहजाज कंदी, सॼी सिंध इन ते एहजाज कंदी ऐं हिननि खे माउ जी छटी जो खीर यादि ॾियारींदी। ॻोठ ॻोठ घटी घटी निकिरी त ॾिसिजो तव्हां इलेक्शननि में। इन जे करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, इन ॻाल्हि खे न विसारणो आहे। हीउ सिंध जो गॾियल फ़ैसिलो आहे त कारूंझर सिंध जी गर्दन आहे, कंध आहे, असांजो शान आहे, असांजो तारीख़ी विरसो आहे, हेरिटेज आहे। उनखे कंहिं बि सूरत में असीं कटण कोन ॾींदासीं, कंहिं बि सूरत में असीं उन कारूंझर जो नीलाम थियण कोन ॾींदासीं। हाणे जेकॾहिं सरकार इहे बदनीयती सां साज़िशी अटकलूं करे थी त पोइ छो न पाण सिंध जा माण्हू, पढ़ियल गढ़ियल इज्तमाही शऊर जा माण्हू गॾिजी करे पाण पंहिंजे वतन जे लाइ आवाज़ बुलंद कयूं। मां अॼु इन सूरताल जे ज़रिए सभिनी माण्हुनि खे इहो ॿुधाए थो छॾियां, हुकूमत खे ॿुधाए थो छॾियां त ही जेका लीज़ पॉलिसी तव्हांजी आहे इनखे तब्दील करणो पवंदो। पहिरियों सवाल इहो आहे त आर्कियोलॉजी जा माहिर विहारे तव्हां जेका बि रामसर साइट आहे, कारूंझर जूं जेके नंढियूं वॾियूं टकिरियूं ऐं तारीख़ी विरसो आहे, रूपले कोली जी मज़ाम जो ओञाण आहे, उन्हनि ओञाणनि खे महफ़ूज़ करण लाइ उन सॼे इलाइक़े में खारदार तार विहारे उन जूं हदबंदियूं तय कयो, हदबंदियूं तय कयो। सुभाणे जेकॾहिं मोहन जे दड़े जे हेठां का गैस निकिरी पवे, को तेल निकिरी पवे त तव्हां सिंध जे 5000 सालनि जे विरसे खे इन चंद डॉलरनि जे एवज़ तव्हां असांजी तारीख़ खे मिटाए मोहन जे दड़े खे ढाहे छॾींदव छा? जेकॾहिं कारूंझर जे विरसे खे तव्हां नंगर पार खे त टुकियो पिया, अलाए केतिरनि सालनि खां टुकियो पिया। जॾहिं खां ई वापारी माफ़िया वज़ीर मुशीर थी, MP MN थी, पीपल्स पार्टी जी इन रिजीम में शामिल थिया आहिनि, तॾहिं खां इहा वढ कुट हले पई, ब्लास्ट थियनि पिया, मशीनूं पथर खणनि पियूं, एक्सीवेटर हलनि पिया, इहो सभु कमु थिए पियो। पर घटि में घटि हिकिड़ो तारीख़ी माॻ, उन तारीख़ी माॻ जो सिंध जा तारीख़दान, आर्कियोलॉजी जा माहिर, सक़ाफ़ती खाते जा माहिर, उन्हनि सभिनी माण्हुनि खे गॾु करे उन जूं हदबंदियूं कयो। उन खां पोइ ॿाहिरि जेको बि इलाइक़ो आहे जिथे तव्हांखे मैदनियात मिले थी, चाइना किले मिले थी, का तव्हांखे ॿी मिटी मिले थी, को कोयलो मिले थो, को ग्रेनाइट ऐं मार्बल मिले थो, उन जी लीज़ जो बुनियादी फार्मूलो तय थियणु खपे त मक़ामी माण्हुनि खे उन लीज़ मां उन्हनि जो घणो शेयर हूंदो। थर जे मिसकिन माण्हुनि जो, सिंध जे मजमूई तौर माण्हुनि जो जेकॾहिं 80-90% सिंध जे माण्हुनि खे लीज़ मिले, थियण त ईअं खपे त 100% सिंध जे मक़ामी माण्हुनि खे मिलणु खपे, जंहिंमें 55% थर पार्कर जा माण्हू ऐं प्लस जेके उतां जा मक़ामी ॻोठाणा यूसी में रहंदड़ माण्हू ऐं तहसील तालके में रहंदड़ माण्हू ऐं बाक़ी जेका डिवीज़न आहे उन डिवीज़न जा माण्हू ऐं पोइ सिंध जे माण्हुनि खे ॾियणु खपे। ऐं जेकॾहिं ग़रीब माण्हुनि वटि खोटाई जे लाइ पैसा न आहिनि, मशीनूं न आहिनि, त उहे कंहिं बि बिज़नेसमैन खे पार्टनरी शिरकत करे, पार्टनरशिप ठाहे, उन सां गॾिजी साहिब हैसियत सिंध जे माण्हुनि सां गॾिजी हू उते एक्सकेवेशन करे सघनि था, ॻोल्हा करे सघनि था, जंहिंमें जेको आहे थर जे मिसकिन माण्हुनि जी क़िस्मत तब्दील थी सघे थी।